व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त राति जी ऊंदाहीअ में सदारती आर्डीनेंस ज़रिए सिंध जे मथां हिकु वॾो हमिलो कयो वियो आहे। हुन चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿेटनि ते कब्ज़े जी कोशिशि कई वई आहे। असां हिन आर्डीनेंस खे रद्द कयूं था ऐं मुतालबो कयूं था त इहो गैर आइनी ऐं गैर क़ानूनी आर्डीनेंस फौरी वापसि वरितो वञे। बिलावल चयो आहे त जंहिं तरीक़े सां तव्हां ॿेटनि ते कब्ज़ो करणु चाहियो था, ईअं सुभाणे पोइ उमरकोट, बदीन ऐं ख़ैरपुर ते बि कब्ज़े करण जी कोशिशि कंदा। तव्हांजी कहिड़ी सियासी सोच आहे, असांखे ॻाल्हि सम्झ में न अचे थी। बिलावल वरजायो त असां गैर आइनी तरीक़े सां सिंध जे हिकु इंच ते बि कब्ज़े करण जी इजाज़त न ॾींदासीं। बिलावल चयो त हाणे अवाम जेको आहे उहो नथो घबराए, पर इमरान ख़ान खे घबराइणो पवंदो। इन सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैलेस जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे इनाम भट्टी साहब, शबीर शर साहब, मुश्ताक मीरानी साहब ऐं अली हसन साहब। महिमान खे भलीकार। जी इनाम भट्टी साहब, तव्हां खां प्रोग्राम शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त बिलावल वाज़े कयो आहे, वफ़ा खे इहो मैसेज ॾिनो आहे त मूंसां जेकॾहिं कोई बि वफ़ाक़ी नुमाइंदो ॻाल्हाइणु आयो त मां हुन सां न मिलंदुसि। जेसि ताईं इहो जेको आर्डीनेंस आहे ॿेटनि ते कब्ज़े वारो, इहो वापसि नथो वरितो वञे, तेसि ताईं मां कंहिंसां बि मिलण लाइ तयारु न आहियां। इहो राति जी ऊंदाहीअ में असांजे सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जी कोशिशि आहे, सिंध जे मथां हमिलो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त हिन बयान खां पोइ हीअ जेका पोज़ीशन वाज़े कई आहे चेयरमैन पीपल्स पार्टी सिंध जे हवाले सां, जेका पंहिंजी वाज़े पॉलिसी ॾिनी आहे, इन खां पोइ वफ़ाक़ वटि हाणे कहिड़ा ऑप्शन मौजूदु आहिनि? त ठीकु आहे, उन वटि मुलाक़ात वारो ऑप्शन ख़तमु थी वियो शायदि, जेको हुन गवर्नर खे टास्क ॾिनो त वञी सिंध सरकार सां मिलो ऐं ॻाल्हायो। पर मूंखे रुॻो पहिरीं इहा ख़बर पए त पीपल्स पार्टी अब की मार के देखण वारी पॉलिसी ते हलंदी या उन जे लाइ कुझु कंदी बि सही। बयान जी हद ताईं त बिलावल भुट्टे जो बयानु ज़बरदस्त, माना हिनखे त 100 मां 100 मार्कूं ॾिजनि, ईअं ई बिल्कुलु चवणु खपे त सिंध जे हिकु हिकु इंच जी हिफ़ाज़त कबी ऐं इहो राति विच में क़बूल न कबो। पर सिंध हुकूमत तव्हां वटि आहे, असेंबली तव्हां वटि आहे, उनजो असेंबली कॉल करे आइन जे बुनियाद ते उनखे रद्द करण जे लाइ का एफर्ट छो नथी वरिती वञे? ॿियो, हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत लीज़ डॉक्यूमेंट्स पधरा छो नथी करे त सिंध जी पोर्ट कासिम जे ज़माने 1973 खां वठी करे लीज़ डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि, कहिड़ी हदूं ॾिनल आहिनि, कहिड़ियूं न आहिनि। मौजूदा वक़्त में सिंध लैंड रिवेन्यू रिकॉर्ड छा थो चए त इहे ॿेट कंहिंजी प्रॉपर्टी आहिनि? सिंध गवर्नमेंट इहे शयूं छो नथी करे? हीअ त फिल्मी डायलॉग बाज़ी वांगुरु जेको आहे सिर्फ़ु वेही करे रोज़ इहो बयानु ॾिजे या रोज़ तक़रीर कजे, त मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं हाणे आम माण्हू जे लाइ त ठीकु आहिनि, मीडिया जे लाइ पब्लिक खे उन्हनि खे जेको आहे सो हुते सुल्तान राई थियण जे लाइ या जेको आहे सो अनिल कपूर थियण जे लाइ त ठीकु आहिनि, पर जेको हक़ीक़ी वाक़ई सिंध जे हिन धरती जो तहफ़ुज़ जंहिं तरीक़े सां थी सघे थो, उहो त तॾहिं मुमकिन आहे न जॾहिं असांखे नज़र अचे त सिंध असेंबली अॼु कॉल थी आहे, सिंध असेंबली इन करारदाद जे ज़रिए उन आर्डीनेंस खे रद्द करे थी। इन तरह जो को अमल थिए त तॾहिं सम्झ में अचे। त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बिलावल भुट्टो ज़रदारी इन तक़रीर सां गॾोगॾु इहो छो नथो चए त सुभाणे असीं असेंबली कॉल था कयूं ऐं असेंबली जे अंदरि इन आर्डीनेंस खे सिंध असेंबली रद्द कंदी, त जीअं उन असेंबली में इहा बि ख़बर पइजी वञे त सिंध जे अंदरि आपोज़िशन जूं जमायतूं जेके आहिनि उन्हनि मां कहिड़ा वाक़ई सिंध जा पुट आहिनि, कहिड़ा जेके आहिनि से उहे सिंध जा पुट न आहिनि। जेको हर कोई दावाऊं त कंदो रहियो आहे, पर इम्तिहान जी घड़ी ते पोइ पधिरो उते थी पवंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहा शइ सिर्फ़ु इहो रस्तो त बंदि करे थी त वफ़ाक़ी हुकूमत जे नुमाइंदे सां बिलावल भुट्टो न मिलंदो या सिंध सरकार जेका आहे सा उन्हनि सां मुलाक़ात न कंदी, जंहिंजे लाइ नेक नियती वारो जेके अॻे हिननि ख़त लिखी ॾिनो उन नेक नियती जे लाइ वरी को रस्तो हमवार न थी सघंदो। पर उन नेक नियती खां पोइ वफ़ाक़ जी जेका बदनियती साम्हूं जॾहिं अची वई आहे त उनखे काउंटर करण जे लाइ तरीक़ेकार वाज़े ऐं वाज़े इहो आहे त सिंध हुकूमत असेंबली जे अंदरि इनखे रद्द करे ऐं पंहिंजे लीज़ डॉक्यूमेंट रेवेन्यू रिकॉर्ड समेत सॼी सिंध जे आॾो बल्कि सॼी दुनिया जे आॾो उनखे पब्लिक करे ऐं पंहिंजो हक़ जेको आहे सो इहो साबित करे। जी ठीकु आहे, हलूं था शबीर शर साहब ॾे। शबीर साहब, तव्हां कानूनी माहिर बि आहियो, तव्हांखे कानून जी ॼाण बि आहे। 73 जे एक्ट जो ज़िक्र अचे थो, उनजे बारे में ज़रूरु तव्हां मालूमात रखंदा हूंदव। वज़ीर आज़म कल्ह जेका आहे इमरान इस्माइल गवर्नर सिंध खे इहो टास्क ॾिनो त सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं करे। अॼु बिलावल भुट्टे जी वाज़े पोज़ीशन आई आहे त मां वफ़ाक़ जे कंहिं बि नुमाइंदे सां न मिलंदुमि जेसि ताईं इहो आर्डीनेंस सभ खां पहिरियों वापसि नथो वरितो वञे। तव्हां इहो ॿुधायो त जेको आहे हाणे वफ़ाक़ वटि ऑप्शन कहिड़ा आहिनि इन आर्डीनेंस जे हवाले सां? जी शबीर साहब।
मसइलो इहो आहे त मां अॼु बि हिन जे बयान सां मुतमिन कोन आहियां। मुंहिंजी जेका राय आहे ऐं तक़रीबन मुंहिंजी राय अवाम सां दानिशर हल्के सां जेको सिंध जे बारे में नज़र रखे सिंध जे बारे में सोचे थो उन सां मिले जुले थी पई। उहा इहा आहे त हिन महिल ताईं बी पीपल्स पार्टी या बिलावल इजलास रिक्वेस्ट करण खां इजलास सॾाइण खां छो लवाए रहिया आहिनि? इहो केस असेंबली में छो कोन था रखनि पिया? जिते हींअर जेका मुखालिफ़ धुर आहे उहा बि हिननि सां गॾु बीठी आहे ऐं हींअर इशू आहे सिर्फ़ु बाइकाट करण सां त को मसइलो हल कोन थींदो। इहे त वॾेरकी सियासत आहे या क़बाइली सियासत जंहिंखे खणी चइजे त असां कोन ॻाल्हाईंदासीं। सियासत में इहो थींदो आहे त भई ॻाल्हाईंदासीं, असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हाईंदासीं ऐं हुकूमत बि जवाब ॾिए, असांजे सुवालनि जा जवाब ॾिए। हुकूमत हिन क़िस्म सां छो पई करे, पंहिंजे इख़्तियारनि जो नाजाइज़ फ़ाइदो छो पई वठे, सूबनि में बेजा मुदाख़लत छो पई करे? हिनखे आइनी इख़्तियार कहिड़ो आहे सूबनि जे जेको आहे सो मामलनि में मुदाख़लत करण जो? उन खां पीपल्स पार्टी छो थी लवाए? पीपल्स पार्टी इजलास छो कोन थी कोठाए पई? इजलास जे लाइ दरख़्वास्त छो कोन थी ॾिए पई जॾहिं एजेंडा बि वाज़े आहे? एजेंडा वाज़ा एजेंडा जे मुताबिक़ जेका आहे इजलास सॾाए सघिजे थो पियो। सिर्फ़ु जेको आहे सो ॿिनि मसइलनि जे लाइ त ही पंहिंजा इजलास सॾाईंदा आहिनि, प्रिविलेज मोशन जे लाइ त सॾाईंदा आहिनि, ॿियो के सूबेदारनि जो चवणु कोन मञियो हुनजे लाइ सॾाईंदा आहिनि। हे हेॾो वॾो इशू आहे ऐं उन इशू में पाण हे ख़ुदि मुलविस आहिनि। हे ख़ुदि हिन महिल ताईं जवाबु न ॾेई सघिया आहिनि त जुलाई में हिननि जे सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन नो ऑब्जेक्शन छो ॾिनो, अॻिले खे दावत छो ॾिनी, इन हद ताईं अॻिले खे छो वठी विया? हे सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो जवाबु ॾींदा? हे ख़ुदि पाण जेके सिंध जे अवाम जे अॻियां जवाबदार आहिनि, मुलज़िम आहिनि। हे उनखे टालण जे लाइ ऐं अवाम जो जेको गज़ब आहे ऐं उन खां पोइ जेको 11 अक्टूबर ते सिंध जे माण्हुनि, सिंध जे सनियावत माण्हुनि, सिंध जे जेको आहे सो सियासी क़यादत जेका असां ऐलान करे छॾियो आहे कराची मार्च जो, उन खां पोइ उनखे थसो करण जे लाइ, उन ते छंडा विझण जे लाइ हे हिन क़िस्म जा जेके प्रेस कॉन्फ्रेंसूं वठा था कनि पिया। जॾहिं असां शुरू खां वठी वेठा था चऊं पिया त इहो सॼो मसइलो पार्लिमान जो आहे, पार्लिमान इन ते मसइले ते ॻाल्हाए, पार्लिमान खां राय वठो त ईअं छो पियो थिए। माना के धुरियूं आहिनि अहिड़ियूं जेके हिननि खे इन हद थी वञण खां रोकनि थियूं ऐं हे उन्हनि जे चवण में आहिनि ऐं उन्हनि खां उन्हनि जे चवण खां ॿाहिरि कोन था निकिरणु चाहिनि पिया। उनजे करे पीपल्स पार्टी जेका आहे सा उहा सिंध जे अवाम सां विसाघाती पई करे, सिंध जे अवाम जी सही नुमाइंदगी कान पई करे। हीअं नुमाइंदगी कान थींदी आहे जीअं पीपल्स पार्टी पई करे। अॻिलनि खे दावत बि थी ॾिए पई, दुश्मन खे त अचो हे आहे, चोर खे चवे थी त चोरी जो माल ॾिठो अथसि उहो जाम पियो आहे, हुन भाॻे खे बि इतलाह थी करे पई। हे त सिधी सां जेका असां सिंध जे माण्हुनि सां विसाघाती आहे। मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जी क़यादत जेका आहे उहा सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ थी सम्झे पई, पर ईअं न आहे। बेवकूफ़ पाण आहिनि, सिंध जा माण्हू हुननि खे चङी तरह सां जवाबु ॾियण वञनि पिया, जवाबु ॾींदा। जी ठीकु आहे, हलूं था मुश्ताक मीरानी साहब ॾे। मुश्ताक साहब, तव्हां ॿुधायो त हाणे जॾहिं पीपल्स पार्टी जे चेयरमैन वाज़े तौर ते मना कयो आहे त असां ॻाल्हियूं न कंदासीं जेसिताईं ऑर्डिनेंस वापसि नथो वञे, वरितो वञे, त तव्हां ॿुधायो हाणे वफ़ाक़ वटि कहिड़ा ऑप्शन आहिनि? जीअं मुंहिंजे दोस्तनि शबीर शहर ऐं प्लस इनाम भट्टीअ ॻाल्हायो, उन्हनि जी शयुनि खे अॻिते वधायां थो। हिन सुवाल खां पहिरीं असां बिलावल खां पुछूं था त मलक रियाज़ 19,000 एकड़नि खां मथे वञी 50,000 एकड़ ते कब्ज़ो कयो आहे, ग़रीबनि जा ॻोठ ॾाथा अथऊं ऐं साईं उन्हनि जी पार्टी जी लीडरशिप चवे थो त राव इमरान त बहादुर बच्चा आहे, उन सिंधी माण्हुनि जो ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो आहे। जीअं ॿेट सिंध जी ज़मीन आहे, तीअं मलक रियाज़ जेको असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा थो करे, छा इहो कोन्हे छा? उन ते छो नथो बयानु ॾिए? हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो हीउ बिल्कुलु मां दोस्तनि सां सहमत आहियां त ही मतिलबु वॾेर की ओता का ही सिंधी माण्हुनि खे ईअं सम्झंदा त शीशे में आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त सॼी दुनिया जिते हू पढ़ियो आहे ऑक्सफोर्ड में, उते असां बि उन्हनि जा किताब असां बि पढ़िया आहिनि। सॼी दुनिया हले थी कॉन्स्टिट्यूशन ते, लीगल एग्रीमेंट्स ते, रूल्स ते, रेगुलेशन ते थी हले, बयाननि ते कोन थी हले, मुज़ाहिरनि ते कोन थी हले या लाइक दैट। त जॾहिं पहिरीं ॻाल्हि आहे त पाण जेको आहे सो सॼो मश्करी पाण शुरू कयूं ऐं उनखां पोइ पाण लेटरबाज़ी शुरू कयूं ऐं चोरीअ में पाण ॿधल आहिनि, सिंध जे माण्हुनि खे उहा ॻाल्हि ॿुधायूं।
जॾहिं ओचितो शइ ख़बर पई त हुननि वरी पासो कल्टी कयो। तव्हांजे साम्हूं निसार खोड़े, तव्हांजे साम्हूं जेको इहा लोकल बॉडीज़ जो जेको मिनिस्टर हुयो नासिर शाह, उन बाक़ाइदे तक़रीरूं कयूं, सभिनी ध्याननि ॿुधियूं आहिनि त तरक़ी थींदी, हीअं थींदी लाइक दैट। उन खां पोइ वरी कल्टी था कनि। बिल्कुलु इहे पीपल्स पार्टी हाणे सिंध जे माण्हुनि जे अॻियां मुजरिम आहिनि। उन्हनि सिंध सां ज़्यादती कई आहे, सिंध सां धोखो कयो आहे। जे ॿिटो निज़ाम में कयो अथऊं, 3 जेके मां ॿुधायो, ॿिटे निज़ाम में सिंध सां धोखो कयूं, मलक रियाज़ खे जेके ज़मीनूं ॾिनो उन में धोखो कयूं, वरी हिते ई ॿेटनि ते ज़रूरत। हाणे असां हुननि जे कंहिं बि एक्सप्लेनेशन खे नथा कयूं। बाक़ी जेकॾहिं इन सिर्फ़ु ॿेटनि ते जेकॾहिं सची आहे, सही आहे ऐं चवे थो त जीअं असांजे दोस्त शबीर शेर साहब ॿुधायो त सिंध असेंबलीअ जो जेको आहे सो इजलास इमीडिएटली कोठाए उन में अचे, उनखे रिजेक्ट करे, ॿिया जेके फोरम आहिनि कॉन्स्टिट्यूशन उन ते जेको आहे सो करे। बाक़ी हाणे इहो इहो जीअं इनाम साहब जो जेको राही हुयो, अदाकार हो अनिल कपूर या जेके बि आहिनि, उहो दादागिरी करे अचे असां हीअं कंदासीं। इहो हाणे 21वीं सदी जे सियासत में नथो हले। सियासत में जेकॾहिं हले थो त संजीदगीअ सां, डिस्कशन सां, आर्ग्यूमेंट सां, लीगल एग्रीमेंट सां ऐं कॉन्स्टिट्यूशन थो हले। इहा शइ न हलंदी। असां बिल्कुलु हाणे सिंधी माण्हू एतिरो थी वियो आहे जो हिननि जे सभिनी जे पीपल्स पार्टी जे तरीक़ेकारनि खां सभु वाक़िफ़ थिया आहिनि। जीअं तव्हांखे यादि ॿुधायां हिस्ट्रीअ में जॾहिं नेपोलियन हुयो त उन सॼे मुल्कनि ते कब्ज़ो पियो करे, पोइ अंग्रेज़नि उन्हनि जा सॼा टेक्निक्स ऑब्ज़र्व पिया कनि, रिसर्च पिया कयूं, पोइ वाटरलू ते उन जे ख़िलाफ़ु जेको सभु कुझु थिए। हाणे सिंधी माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु उहे सभु तरीक़ा इस्तेमालु कंदो जेको तव्हां सिंधी माण्हुनि सां ज़्यादती कई। जी ठीकु आहे। जी अलीसन साहब, अलीसन साहब जी, अलीसन साहब सां राब्ते जी कोशिशि कयूं था। हादी भट्ट साहब असांखे जॉइन कयो आहे। हादी भट्ट साहब ॾे हलूं था। जी हादी भट्ट साहब, तव्हां छा चवंदा त वफ़ाक़ वटि हाणे कहिड़ा ऑप्शन मौजूदु आहिनि? ॾिसो, जेके ऑप्शन्स आहिनि उहे जेको आहे सो इहे ई आहिनि त इन जेको ऑर्डिनेंस आहे उहो बिल्कुलु गैर आइनी आहे ऐं बग़ैर कंहिं बि जेको आहे सो इफेक्ट जे आहे उनखे फौरन जेको आहे सो रद्द कयो वञे। ऐं सिंध असेंबली जेका आहे उन में बाअख्तियार आहे, कॉन्स्टिट्यूशन उनखे इहो अख्तियार ॾिए थो पियो त उहा जेको आहे पंहिंजो इजलास घुराए इन जेको आहे सो ऑर्डिनेंस खे रद्द करे सघे थी पई। जीअं जेको आहे सो अॻु में पुलिस ऑर्डिनेंस ॾिनो हुयो उनखे जेको आहे सो रद्द कयो वियो। हीउ जेको आहे सॼी गेम पिया कनि। असल में जेको आहे पीपल्स पार्टीअ जे जेको आहे जेका सियासत रही आहे ऐं जेको जेको आहे सो उन्हनि अवाम जे एतमाद खे सही नमूने सां जेको आहे कमु न आंदो आहे, बल्कि बदनीयतीअ सां उनखे जेको आहे सो कमु आंदो आहे। उन में जेको आहे सो इहा ॻाल्हि लॻे पई त हीअ जेका गेम आहे हिननि जी, उहा बि जेको आहे सो जॾहिं सिंधी माण्हुनि जो एहतजाज जेको आहे सो रिकॉर्ड ते आयो आहे ऐं मुज़ाहिमत तमामु घणी वधण जो इम्कान आहे, तॾहिं उन सॼी ॻाल्हि खे डिफ्यूज़ करण जे लाइ बिलावल जेको आहे सो सखा जेको आहे सो बयानु थो ॾिए। जीअं जेको आहे सो दोस्तनि अॻु में ॻाल्हायो त बिल्कुलु जेको आहे सो हू त इनखे फेवर कंदा रहिया आहिनि। पहिरियां जेको आहे सो ॾिख छुप में जेको आहे सो उनखे ऑर्डिनेंस खे जेको आहे सो जेके बि जेको आहे सो हुन में करस्पॉन्डेंस आहे उहा थी आहे। उन खां पोइ जेको आहे सो उहो फॉर्मेट जेको आयो आहे उहो हिननि जे साम्हूं आयो आहे। उन फॉर्मेट खे वठण खां पोइ बि जेको आहे हिननि जेको आहे उनखे साम्हूं न आंदो। इन करे जेको आहे सो इहो सॼो जेको इशू आहे उहो हिननि जे सवाइ मसलत सां जेको आहे सो इहो ऑर्डिनेंस आयो आहे। इन खां सवाइ जेको आहे सो न आयो आहे। बाक़ी हाणे जेका हीअ ॻाल्हि कनि था पिया जेकॾहिं हीअ सच आहिनि अवाम सां ऐं जेको आहे सो पाण खे जेके हिननि पंहिंजा जेको आहे सो इन कारे धंधे में हथ रंगिया आहिनि उन्हनि मां जेकॾहिं हू साफ़ करणु चाहिनि था पाण खे त पोइ जेको आहे सो सिधी सी ॻाल्हि आहे त पहिरियां असेंबली जो इजलास कनि ऐं समूरियूं जेकी सिंध दोस्त, अवाम दोस्त, जम्मू जे दोस्त कुवतूं आहिनि उन्हनि जी कॉन्फ्रेंस घुराइनि। सिंध जे अंदरि जेको आहे जेकी नेटवर्क रखंदड़ कुवतूं आहिनि उन्हनि खे बिना कंहिं जेको आहे सो फ़र्क़ जे उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़े पेज ते आणनि ऐं उन्हनि खां राय तलब कनि ऐं उन्हनि सां गॾिजी जेकॾहिं जदोजहद जे मैदान में अचनि था तॾहिं हिननि खे हिकिड़ो स्पेस मिलंदो। अदरवाइज़ जेको आहे सो पीपल्स पार्टीअ जे लाइ बिल्कुलु जेको आहे सो सिंधी माण्हुनि जे जेको आहे सो राय क़ाइमु थियणु लॻी आहे त पीपल्स पार्टी सिंध सां गद्दारी करे रही आहे। ऐं उन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि जेको आहे सो पाण खे ॾिसणु खपे त
त ही जेको आहे जेका ॻाल्हि कनि था पिया उन में जेको आहे सो संजीदगी केतिरी आहे। हिकु तरफ़ जेको आहे सो इहा ॻाल्हि कनि था पिया, ॿिए तरफ़ जेको आहे सो गुमराहनि था, जदोजहद जे मैदान में जेको आहे सो कोन था अचनि। असां चाहींदासीं इहा ॻाल्हि जेकॾहिं पीपल्स पार्टी पाण खे जेको आहे सो साफ़ करणु चाहे थी पई त पोइ जेको आहे सो पीपल्स पार्टीअ खे बिलावल समेत जीअं बिलावल ॻाल्हि कई आहे फौरन जेको आहे सो इजलास घुराए ऐं उन में जेको आहे सो पंहिंजो मौक़ुफ़ रखी करे जेकॾहिं हुन में हू सम्झनि था पिया त कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो नाकामी थिए थी पई जेका जेको आहे सो हुननि जे समूरनि जेको आहे सो प्रीवियस अमालनि जे करे थिए थी पई त पोइ जेको आहे सो हुननि खे संत असेंबलीअ मां इस्तीफ़ो ॾेई करे मैदान ते अचणु खपे। ऐं हिन जेको आहे सो ही इशू जेको आहे जेको रुगो उहो बेटनि जो इशू न आहे, ही सॼी सिंध जे ख़ुदमुख्तियारीअ जो ऐं हुनजी सालमियत जो जेको आहे सो इशू आहे, न रुगो ही पर सॼी सिंध जेको आहे उहा जेको आहे सो वफ़ाक़ जे कंट्रोल में लॻी पई आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त रेलवे जे नाले में अधु सिंध जेको आहे हुननि जे कब्ज़े में आहे, जॾहिं त रेलवे डिपार्टमेंट इवन हुन सां सिधी लाॻापियल ॻाल्हि न आहे पर मां ज़रूरु इहा रिकॉर्ड ते आणणु चाहींदुमि त रेलवे डिपार्टमेंट जेको असांजे सिंध में कमु करे थो उन्हनि में काफ़ी जेको आहे सो प्रॉपर्टियूं इलाइक़ा जेके आहिनि जेके रेलवे पंहिंजे कम जे लाइ वरिता हुया उहे जेको आहे सो हाणे रेलवे जे उन कम में न आहिनि। तंहिं करे जेको आहे सो जॾहिं इहो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे असांजो त जेका सिंध गवर्नमेंट खां हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत काई बि जेको आहे प्रॉपर्टी वरिती आहे सिंध गवर्नमेंट खां ऐं सिंध जी प्रॉपर्टी आहे उहा जेकॾहिं उन्हनि जे उन कम में नथी रहे त उहा कंहिं बि ॿिए यूज़ में नथा आणे सघनि, उहा फौरन जेको आहे सिंध गवर्नमेंट खे वापसि करणु खपे। त जेके रेलवे जे नाले में जेको आहे किरायनि ते प्रॉपर्टी पिया हलाइनि हू जेको आहे वफ़ाक़ जेको आहे हुन मां फिनेंशियल जेको आहे फ़ाइदो पियो वठे, इहो बिल्कुलु इलीगल अनऑथोराइज्ड ऐं गैर कानूनी आहे। उहे बि शयूं जेको आहे हुनखे वापसि थियणु खपनि। सिंध खे जेको आहे उहो अखियूं पटणु खपनि सिंध गवर्नमेंट खे ऐं हुनखे पंहिंजो जेको हक़ आहे कानूनी आईनी ऐं अहिड़ी तरमीम जे रुगो जेको आहे हुनखे सिंधी माण्हू चटण जे लाइ कोन जेको आहे हुनखे कयो। अहिड़ी तरमीम जेका तव्हां चओ था त ज़रदारीअ जी वॾी जेको आहे फ़ौज आहे, बिल्कुलु न आहे ज़रदारीअ जी फ़ौज, इहा सिंधी माण्हुनि जे अवाम जे जदोजहद जी फ़ौज आहे। ऐं तव्हां जेको आहे इन कुझु पंहिंजे में न रहो त पीपल्स पार्टी को जेको आहे सिंध जी जेको आहे वाहिद नुमाइंदा पार्टी आहे। मां नथो सम्झां पियो त सिंध जी पार्टी सिंध जी नुमाइंदगी पीपल्स पार्टीअ सही तरीक़े सां कई आहे। तंहिं करे सिंध जूं नुमाइंदो पार्टियूं उहे आहिनि जेके जेको आहे भले इक़्तिदार में हुजनि या न हुजनि पर जेके सिंध जे लाइ आवाज़ उथारींदियूं रहनि थियूं पियूं उहे मैदान अमल में आहिनि जीअं हाणे आयूं आहिनि। ऐं पीपल्स पार्टीअ खे उन्हनि खे कढाइणो पवंदो। पीपल्स पार्टी जेको आहे हाणे असांजे सिंध जे इश्यूज़ ते सिंध जे ख़ुदमुख्तियारीअ जे मामलनि ते सिंध जी अॻुवाणी करण जे पोज़ीशन में न रही आहे। तंहिं करे जेको आहे हुनखे वधी करे हिकिड़ो जेको आहे कदम जेकॾहिं पाण खे उन्हनि खे साफ़ रखिणो आहे त उहे सिंध जे उन्हनि आवाम दोस्त कुवतुनि सां गॾिजी हलनि जेके जेको आहे सिंध जे बेटनि जे लाइ सिंध जे जेको आहे धरतीअ जे लाइ ऐं सिंध जे हक़नि जे लाइ विढ़नि कयूं वफ़ाक़ सां बि जेको आहे उहे इन लेवल ते ॻाल्हाइनि त पोइ जेको आहे मामिलो जेको आहे थी सघे थो पियो। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, चेयरमैन पीपल्स पार्टी ॻाल्हि करे थो हिकु हिकु इंच जी हिफ़ाज़त करण जी, जेकॾहिं एतिरो संजीदा पीपल्स पार्टी आहे ऐं एतिरो क्लियर आहे त पोइ जीअं तव्हां ऐं बाक़ी महिमाननि ॻाल्हि कई त सिंध असेंबली जो इजलास पीपल्स पार्टी बेटनि जे मामले ते कॉल छो नथी करे, ऐं गॾोगॾु मूंखे इहो ॿुधायो त GDA किथे आहे, GDA जो जेको किरदारु हुजणु खपे मुतहरिक क़िस्म जो उहो नज़र नथो अचे, उनजा छा सबब आहिनि? जी मूंखे त शक आहे त पीपल्स पार्टी जेको असेंबली जो इजलास कॉल नथी करे उनजो मुख्य जेको डपु आहे उहो इहो आहे त हू पंहिंजो मुल्ह वधाइणु चाहिनि था। असेंबली मां जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो करार अची सरकार उनजे ख़िलाफ़ु अची वई त पोइ मुकमिल तरह ते उन खां पोइ सवाइ ॿियो को रस्तो न रहंदो। तंहिंजे करे ही रुगो वेट एंड वॉच करे ॿाहिरि जेको प्रेशर डेवलप थिए थो उनखे केश कराइण जे लाइ किथे पंहिंजो मुल्ह न वधाईंदा हुजनि ऐं उन मुल्ह जे बदिले जेको थींदो उहो असांखे डपु आहे त ही को न को किथे वरी कुझु जॻह में जीअं राति जे विच में हिननि जेको आहे 6 जुलाई ते जेको इहो लेटर जारी कयो वफ़ाक़ खे उनजे चेंज ऑफ लिमिट ऑफ यूटिलाइज़ेशन पोर्ट कासिम अथॉरिटी वारे में त अहिड़े ई क़िस्म जी वरी का ॿी ॻाल्हि करे सघनि था। तंहिंजे करे ही हिन खां लॻनि पिया, न त अदरवाइज़ जेकॾहिं ही वाकई एॾा सिंसियर आहिनि ऐं उन्हनि खे लॻे थो त हिननि खां हलो ठीकु आहे अॻु में का ग़लती बि थी वई आहे
त उन में ई वापसि वञी असेंबली मां हुनखे वठी अचनि। ॿियो जेको मूंखे डपु आहे उहो इहो आहे त ही जेका नेक नियती वारी ॻाल्हि कनि था, उन नेक नियती मां मुराद ई आहे त जेकॾहिं अॼु बि किथे को मुआदो अहिड़ो थिए जंहिंमें पीपुल्स पार्टी जी लीडरशिप खे, बिलख़ुसूस ज़रदारी ग्रुप खे या मलक रियाज़ ग्रुप खे उन में जेकॾहिं को शेयर वॾो मिली वञे त पोइ शायदि उन्हनि जी इहा नेक नियती वरी जेका आहे सा ज़ाहिर थी पवंदी। पोइ मुमकिन आहे त उहो ऑर्डिनेंस बि वरी क़बूल थी वञे ऐं पोइ वरी उते लफ़्ज़ इहो ईंदो त नेक नियती जे बुनियाद ते मुल्क जे वसीतर मुफ़ादनि में सिंध जे लाइ हुननि इहो कयो। तंहिंजे करे हीअ कंहिं बि तरह सां न को सिंध सां, सिंध जे माण्हुनि सां, सिंध जे मुफ़ादनि सां ॻंढियल आहिनि, न सचा आहिनि। उहे पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि सां ॻंढियल आहिनि, उहे ज़ाती फ़ाइदे सां ॻंढियल आहिनि। जेॾी महिल बि उन्हनि खे को ज़ाती फ़ाइदो न शयूं करे सघनि। जी नाज़रीन, इनाम भट्टी सां राब्ते जी कोशिशि कयूं था, हलूं था शबीर शर साहब ॾे। शबीर साहब, तव्हां ॿुधायो त GDA किथे ग़ाइबु आहे हिन पूरे माहौल में, उनजो मुतहरिक किरदारु हुजणु खपे, उहो नज़र कोन पियो अचे। ॿियो जेकॾहिं पीपुल्स पार्टी वाक़ई एतिरी सिंसियर आहे, जीअं बिलावल साहब चयो आहे त इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं, उन ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं, त पोइ इन मामले खे जीअं तव्हां बि पंहिंजे पहिरें जवाब में सुवालु उथारियो त सिंध असेंबली जे इजलास में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, आख़िर छो था घुराइनि? ॻाल्हि त GDA उन्हनि माण्हुनि जो टोलो आहे जंहिंजी हमेशह गिदड़ वांगुरु कोशिशि हूंदी आहे पोएं दरवाज़े खां इक़्तिदार में अचण जे लाइ। उहे अॼु ॾींहं ताईं हुन में जेके बि पार्टियूं आहिनि सिधे दरवाज़े खां कॾहिं बि इक़्तिदार में न आहिनि आहियूं। हिन वक़्तु उहे PTI जो इतिहादी आहिनि। उहे छो कनि? उहे छाजे लाइ कनि? उहे त बाक़ाइदा हींअर PTI जूं ताबेदार आहिनि। उहे ताबेदारी पियूं कनि। उन्हनि जो सिंध सां कॾहिं को वास्तो को तालुक रहियो ई कोन्हे को। उहे खणी जॾहिं जेका आहे सा अरबाब रहीम जी हुकूमत हुजे या जेका आहे सा अली मोहम्मद महर जी, उन दौरनि में ॾिसो हिननि जो छा किरदारु रहियो, छा हिननि जो रोल रहियो। सिधो सो सिंध दुश्मन रोल हुयो। पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण जे लाइ थोरा ई वारा जेके असेंबली जा मेंबर हुया, उन्हनि जूं मन मस्तियूं सभु मञींदा हुआ, उन्हनि जा मुतालबा सभु मञींदा हुया ऐं हर तरह सां सिंध सां वेसाघाती कंदा हुआ। सिंध जी ज़िलई सरहदुनि सां उन्हनि सां भञ ड्रा कंदा हुआ। जेको बि सिस्टम हूंदो हुयो शहरनि जो, उन्हनि खे यूनियन काउंसिलनि ताईं हुननि जे चवण ते जेको आहे सुधारनि जे ते वेठा कंदा हुआ। उहे छाजे लाइ कंदा? बाक़ी रही असेंबली जी, त असेंबली सां आहे त उहा उन जे लाइ पीपल्स पार्टी संजीदा ई कान्हे न। पीपल्स पार्टी हींअर उहा पार्टी कान्हे का जेका शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी या शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी। हींअर पीपल्स पार्टी उहा आहे जेका जंहिंमें ख़रीदार जेके आहिनि उहे पंहिंजा हिसा ख़रीद करे हिन में दाख़िल थिया आहिनि। के 50 करोड़ में, के 1 अरब में, के 2 अरब में, के 3 अरब में। पीपल्स पार्टी जो असुल जेको एलिमेंट हुयो उहो हींअर हिन में न बराबरि आहे। उनजे करे उहो हिसेदार जेके आहिनि से पंहिंजूं मिनिस्ट्रियूं वठियूं वेठा आहिनि या MP जे ज़रिए के न के पंहिंजा फ़ाइदा जेके आहिनि से वठंदा वेठा। उहा पीपल्स पार्टी उहा उन्हनि जे हिसे में आहे। उहे हिसेदार आहिनि, उहे उन्हनि जे पोज़ीशन में आहे, ख़रीदारनि जे में आहे, शेयर होल्डर्स जे में आहे। तमामु वारी पीपल्स पार्टी त हींअर आहे ई कान, रही कान्हे का। कहिड़ी पीपल्स पार्टी जी ॻाल्हि था कयो पिया? हींअर जेका क़यादत आहे मूंखे हिकिड़ो को माण्हू ॿुधायो। जेकॾहिं असां ॻाल्हि खणंदासीं जी त तमामु ॻाल्हि परे हली वेंदी। पोइ काफ़ी असांजे लाइ लिमिटेशन आहिनि त कंहिंजा नाला न खणो, जी, ठीकु आहे, कोन था खणो असां। मां सिर्फ़ु इहो थो चवां पियो त असेंबली जे अंदरि ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी जा ख़ुदि पखा पधरा थींदा, सभु शयूं हुनजे साम्हूं ईंदियूं। उते बि असेंबली में अपोज़िशन मौजूदु आहे। उहे सभु हिननि जा कारा चिठा खणी अची बीहंदियूं। उहे पुछंदा, सुवाल कंदा त छजो लाइ हिते तव्हां इहे लेटर छो लिखियो? निसार खोड़े जी जेका आहे उहा तकरीर खणी ईंदा जंहिं वॾी वज़ाहत कई हिते डेवलपमेंट थींदी, हिते तरक़ियात थींदी, हिते हींअर झूपड़ियूं आहिनि, झूपड़ियुनि में छा थींदो, छा मिलंदो सिंध खे? मच्छरनि जूं माण्हुनि जूं झूपड़ियूं आहिनि, हिते वॾा महल ठहंदा, वॾी तरक़ियात थींदी, हीअ थींदो, हू थींदो। नासिर शाह जो ॿुधो, उन छा किथे वञी पहुतो, कीअं पंहिंजे नानाणनि जी वकालत कई ऐं वॾे पैमाने ते वकालत कयईं। ज़ाहिर आहे त हिन में जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे हिननि शयुनि खां ॾिजनि था त पाण चोर आहिनि, हुन चोरीअ में उहे शामिल आहिनि। पहिरियां संदनी घर में था अचनि फिरी गिरी। उहे कहिड़े तरह सां उन असेंबली इजलास खे मोह ॾींदा? के त मुरबे वतन बि हूंदा, संद धरती जा निमक ख़्वार बि त हूंदा, उहे बि हिननि खां संदनी ट्रेज़री बेंचुनि जा उहे बि इहे सुवाल उथारींदा न त तव्हां हे कयो छा? हीअ तव्हां कहिड़ी नांगन जोगिड़ी खेॾी आहे? हीअ कहिड़ी तव्हां सियासत कई आहे? हीअ सिंध जे माण्हुनि सां, सिंध धरतीअ सां
जे तव्हांखे एॾो वॾो मैंडेट ॾिनो आहे लॻातार मुसलसल गुज़िरियल 45 सालनि खां वठी उन सिंध सां तव्हां कयो छा पिया? हे कहिड़ियूं वेसागातियूं पिया कयो? ही कहिड़ी सियासत पिया कयो? कहिड़े मफ़ादनि जी ख़ातिर तव्हां इहो सॼो कुझु कयो था? उनजे करे असेंबली इजलास घुराइण जी हिननि में हिमत कान्हे का, हिननि चोरनि में। ही चोर आहिनि जी। जी ठीकु आहे, हलूं था मुश्ताक मीरानी साहब ॾे। जी मुश्ताक साहब, GDA हिन पूरे सॼे माहौल में नज़र कोन पई अचे। GDA जो किरदारु मुतहरिक हुजणु खपे, हा उनजो किरदारु मुतहरिक छो न? हिकु इहो ॿुधायो। ॿियो जेकॾहिं जीअं चेयरमैन पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टे चयो त हिकु हिकु इंच जी हिफ़ाज़त कंदासीं, उन ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं, जेकॾहिं एतिरी सिंसियरिटी आहे, एतिरो संजीदा आहे पीपुल्स पार्टी, त पोइ सिंध असेंबली इजलास में करारदार पास कनि, जीअं तव्हां बि पंहिंजे पहिरें जवाब में चयो त छो था घुराइनि भला? पहिरीं ॻाल्हि इहा त GDA जेको आहे सो इमरान ख़ान सां गॾु आहे। जीअं इमरान ख़ान सिंध सां दुश्मनी करे थो, तीअं GDA जेसि ताईं हुन सां गॾु आहे त GDA बि सिंध दुश्मन आहे। तंहिंजे करे ॿियो को लफ़्ज़ नथा अची सघनि। हिन वक़्त ताईं GDA सिंध दुश्मनी जो रोल प्ले कयो अथई ऐं कंदी, तंहिंजे करे त असां साफ़ ज़ाहिर आहे। ॿी जेका ॻाल्हि जीअं दोस्तनि बि चयो त भई संजीदा है, सिंपली 1973 में सिंध गवर्नमेंट लीज़ ते कासिम पोर्ट खे ज़मीन ॾिनी। कासिम पोर्ट वरी पंहिंजे बदनीयत जे करे उहा ज़मीन जेका आहे त कंहिं अदारे खे ॾिनी आहे या डेवलपमेंट थो करे। तंहिंजे करे जेकॾहिं एॾी संजीदा पीपुल्स पार्टी या सिंध गवर्नमेंट सुभाणे थका करे उनखे कासिम पोर्ट अथॉरिटीअ खे हिकिड़ो नोटिस कढे लीगल त भाउ तोखे ज़मीन ॾिनीसीं सिर्फ़ु तव्हांजे लाइ, तव्हां ॿिए खे छो लीज़ कयो आहे? छाकाणि त इहो बि मां ॿुधायां त पाकिस्तान जे सॼे साउथ एशिया में बि रूल आहे त जेको बि तराविन साहब उहा ॿिए खे जेकॾहिं ज़मीन ॾींदो त उहो लीज़ ते ॾींदो, ओनरशिप न कंदो। ओनरशिप जी ट्रांसफर जो त तसवुर ई कोन्हे। तंहिंजे करे एॾी संजीदगी असां सवाल था कयूं तव्हांजे प्रोग्राम हो सिंध गवर्नमेंट खां त सुभाणे कासिम पोर्ट अथॉरिटीअ खे लीगल नोटिस ॾे त भई हीअ असांखे जवाबु ॾे, न त असां तव्हांजो जेको आहे सो लीज़ ख़तमु था कयूं ऐं कासिम पोर्ट जेको आहे सो ऑपरेशन ख़तमु कयो, छाकाणि तव्हां मिसयूज़ कयो आहे असांजे इनखे एग्रीमेंट खे। ॾिसो उन्हनि में डेयर हुजे। थर्ड इहा आहे त इन खां अॻु में रुगो इंच जी ज़मीन आहे। अनवर मजीद ऐं गनी मजीद खे जेको सिजावल में ठटे में जेको ज़मीनूं जिते कचे जूं एरिया आहिनि उन ते ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो आहे, मलक रियाज़ कयो आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जे थ्रू सुपर हाईवे जे भरिसां आहिनि। उन्हनि जे त उन छा कयो आहे? उन में त सिंध गवर्नमेंट पाण उन में हिसेदार आहे। सिंध गवर्नमेंट पाण उनखे फैसिलिटेट थी करे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो फॉरेस्ट ऑफिसर हो मिस्टर वगण, उन रेज़िस्ट कयो, उनखे इहा ई पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट ई जंहिं वीचारे खे जेल में विधो हुओ, छाकाणि हू रेज़िस्ट पियो करे त हीअ सिंध जी मिल्कियत आहे, सिंध जी ज़मीन आहे, असांखे प्राइवेट अदारे खे नथा ॾेई सघूं, छाकाणि एक्सक्लूसिवली फॉरेस्ट्री आहे। हीअ त सिंध जे हर हिकु शइ जी जेको आहे न सिंध जे माण्हुनि वटि रिकॉर्ड आहे। कहिड़े वक़्तु साम्हूं अचनि उनखे ॿुधाईंदासीं तव्हां छा था कयो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे इहे ड्रामा, हाणे इहे तकीरूं, हाणे सुल्तान राहीअ वारियूं अदाकारियूं, हाणे अनिल कपूर जी स्टाइल हाणे न हलंदियूं। हिते साफ़ सुथरी संजीदा रूल्स रेगुलेशन कॉन्स्टिट्यूशन्स लीगल एग्रीमेंट हलंदा। इहे बाक़ी जेके ड्रामा आहिनि उहे नथा हली सघनि, न क़बूल था कयूं। हाणे इन प्रोग्राम में मां वरी थो चवां, सुभाणे सिंध गवर्नमेंट कासिम पोर्ट अथॉरिटीअ खे लीगल नोटिस ॾे त भई ज़मीन तोखे ॾिनी हुअसीं त पोर्ट ऑपरेशन लाइ, तूं ॿियनि खे छो ज़मीन ॾिनी आहे? तंहिंजे करे हाणे तव्हांजो लीज़ असां ख़तमु था कयूं। कानून में आहे, शबीर साहिबु वेठो आहे, उहो तव्हांखे ॿुधाए सघंदो। ठीकु आहे, हलूं था हादी भट्ट साहिब ॾे। हादी साहिबु इहो ॿुधायो त आख़िर GDA मुतहरिक छो न आहे? साईं बिल्कुलु जेको आहे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु जेको आहे इहो सॼी सिंध जो सवालु आहे त GDA मुताबिक़ छो न आहे। पर GDA में जेको आहे सो हिकु धुर जेका क़ौम जी नुमाइंदगी कंदी रही आहे ऐं क़ौम सां जेको आहे सो जदोजहद में गॾु रही आहे, उहा अॼु बि जेको आहे सो जदोजहद जे मैदान में आहे। पर बहैसियत GDA इहो जेको आहे सो बिल्कुलु असांजो सवालु आहे, सॼी सिंध जो सवालु आहे त GDA खे जेको आहे नेमुल बदल हुजणु खपे पंहिंजे सिंध जे अंदरि। उन्हनि जेको आहे सो करप्ट कुवतुनि जे ख़िलाफ़ जेके जेको आहे सो सिंध खे लुटनि थियूं, पर उन्हनि जो किरदारु जेको आहे उहो शानाए थो, मानाए थो ऐं जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदड़ आहिनि उहो नथो रहे पियो। इन करे जेको आहे इहो असांजो सुवालु बिल्कुलु आहे।
नंबर ॿी ॻाल्हि जेका कई उहा शबीर साहब जेका पीपुल्स पार्टीअ जो जेको तजज़ियो कयो, मां 100% हुन सां मुतफ़िक़ आहियां त पीपुल्स पार्टी बिल्कुलु जेको आहे उहा पीपुल्स पार्टी न आहे जेका शहीद भुट्टो जी पार्टी हुई, जेका शहीद बेनज़ीर भुट्टो जी पार्टी हुई। उन्हनि जे अॻियां प्रायोरिटी जेको आहे हुई उहो आवाम हुयो। हिन जेको आहे सो पीपुल्स पार्टीअ जे अॻियां जेका अवलियत आहे उहा जेको आहे सो उन्हनि शेयर होल्डर्स खे आहे जेके जेको आहे सो पीपुल्स पार्टीअ खे हलाइनि था ऐं जंहिं पीपुल्स पार्टीअ खे हिकिड़े जेको आहे सो मां चवां थो त तरफ़ टोले जी जेको आहे सो शिकिल ॾेई छॾी आहे। ऐं जेके हिन ऑर्डिनेंस जे हवाले सां जेके बि जेको आहे हींअर असांजो साईं बिलावल ज़रदारी भुट्टो साहिबु ॻाल्हियूं करे पियो, पहिरियां जेको आहे उहो पंहिंजे उन लीडरनि सां त वज़ाहत वठे जेके जेको आहे हुनखे तरक़ीअ जो वॾो मक़सूदो बयानु करे ऐं उन ते जेको आहे वॾियूं जेको आहे सो पटारूं करे रहिया ऐं माण्हुनि जे सवालनि जा जवाब ॾेई आहे त सिंधी तरक़ीअ जी ॻाल्हि आहे सम्झो आहे। नंबर 3 ॻाल्हि जेका आहे मुश्ताक मीरानी साहिब जेका ॻाल्हि कई उहा मूं अॻु में थोरो कई त रेलवे जेको आहे जो मूं मिसाल ॾिनो, इहो जेको आहे बिल्कुलु ईअं आहे त सिंध जी जेका बि प्रॉपर्टी आहे गवर्नमेंट जी उहा जेको आहे सो प्रॉपर्टी जंहिं बि वफ़ाक़ी इदारे खे ॾिनी वेंदी उहा जेको आहे सो उनखे बिल्कुलु वाज़े तौर ते ॿुधाइणो पवंदो वफ़ाक़ खे त इहा प्रॉपर्टी असां कहिड़े इस्तेमाल में आणींदासीं। ऐं इहो कॉन्स्टिट्यूशनल जेको आहे प्रोविजन आहे त सवाइ उन मक़सद जे जंहिं मक़सद जे लाइ उहा प्रॉपर्टी वरिती वञे थी पई उन मक़सद खां सवाइ ॿिए कंहिं बि मक़सद जे लाइ इस्तेमालु नथो करे सघे वफ़ाक़। तंहिं करे जेको आहे कासिम पोर्ट आहे, रेलवे आहे या ॿिया के बि इदारा आहिनि जिन सिंध गवर्नमेंट खां प्रॉपर्टी जंहिं मक़सद जे लाइ वरिती आहे उन मक़सद जे लाइ उहा यूज़ नथी कई वञे या उहो मक़सदु पूरो थी चुको आहे ऐं हाणे उन मक़सद जे लाइ उहा प्रॉपर्टी उन्हनि खे ज़रूरत में न आहे त उहा प्रॉपर्टी कंहिं बि ॿिए जेको आहे खे नथा ॾेई सघनि, न जेको आहे सो ॿिए कंहिं मक़सद जे लाइ इस्तेमालु करे सघनि था, बल्कि जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन मुताबिक़ उहा उन्हनि खे बिल्कुलु सिंध गवर्नमेंट खे वापसि करणी आहे। तव्हां जेको आहे मां रुॻो मिसाल ॾियां त हिकिड़ो रेंट जेको आहे सो ऑर्डिनेंस आहे उन में इहो आहे त रुॻो तव्हां किराए जी जाइ जेका वठो था पिया उन ते तव्हां एग्रीमेंट में जंहिं मक़सद जे लाइ वठो था पिया, शॉप खोलणो आहे त शॉप खोलणो आहे, घर आहे त घर रहणो आहे, ऑफिस आहे त ऑफिस रहणी आहे ऐं उनखे सबलेट नथो करे सघिजे त कंहिं जेको आहे तव्हां ॿिए किराएदार खे हुन सां गॾु विहारे छॾियो, बिल्कुलु न आहे। जी ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहिबु। इनाम भट्टी साहिबु तव्हांजी ॻाल्हि अॻुणे हथ में रहिजी हुई, GDA जे हवाले सां असांखे ॿुधायो त GDA मुतहरिक छो न आहे? अनिल मूं पहिरीं ॻाल्हायो पियो हुन में ॻाल्हि कटिजी वई त GDA जे लाइ मुंहिंजो इहो त GDA हिकु त को वॾियूं जमायतूं कोन्हनि, उन्हनि में चंद फ़र्द जेके घणे भाङे इक़्तदार परस्त जेके आहिनि से उहे रहिया आहिनि, उन्हनि जो को बि अहिड़ो कोन्हे रोल जंहिंजे करे असां उन्हनि खे मयार ॾियूं। ऐं ॿियो इहो आहे त उन्हनि में 2 जमायतूं हिकिड़ियूं आहिनि, हिकिड़ो फंक्शनल लीग ऐं ॿियो अयाज़ फली जो जेका आहे असां क़ौमी अवामी तहरीक आहे, त उहे उन्हनि जो पंहिंजो रोल कंहिं हद ताईं अयाज़ उन ते जेको आहे ॻाल्हाइणु शुरू करे ॾिनो आहे करे पियो, पर तंहिंजे बावजूद बि आउं सम्झां थो त मौजूदा वक़्त में हू GDA जॾहिं हुकूमत में वेठी आहे त उते उन्हनि खे जेको रोल अदा करणु खपे सिंध जो अवाम इहो सम्झे थो त उहे जेकॾहिं पहिरें ई ॾींहं ते रुॻो इहो ऐलान करे छॾींदा त असीं जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत इन ऑर्डिनेंस ते क़ाइमु रहंदी त हुकूमत छॾे ॾींदासूं त तॾहिं बि असीं बहितर सम्झूं हा त उहा का सिंध जे माण्हुनि सां सिंध जे अवाम सां उनजे जज़्बनि सां गॾु बीहण वारी आहे। पर जेकॾहिं नथी बीहे त आउं सम्झां थो उन्हनि ते का एॾी वॾी मयार नथी थिए जेतिरी पीपुल्स पार्टी ते थिए थी, छाकाणि त अक्सरियत उन वटि आहे, मैंडेट उन वटि आहे, गवर्नमेंट उन वटि आहे ऐं उन्हनि खे हिन वक़्तु ताईं असेंबली कॉल नथा कराइनि, उनजे पुठियां कहिड़ो मक़सदु आहे उन ते ख़ुदि हिकिड़ा शक ऐं शुबा पैदा थियनि था। ॿियो मुंहिंजो इहो आहे त सिंध हुकूमत खे 18वीं तरमीम खां पोइ इहो अख़्तियार मिली वियो त केतिरा ई नवां प्रोविंशियल एक्ट जेके आहिनि से उहे आणे सघनि पिया, लॉ जे अंदरि अमेंडमेंट्स करे सघनि पिया, उन में बि हिननि यको कोताही कई आहे। हिननि वफ़ाक़ जॾहिं उन 18वीं तरमीम खां पोइ हिकिड़े नए शेप में अची वियो त हिननि को बि अॼु ॾींहं ते हिकिड़ो बि अहिड़ो को एक्ट पास न कयो आहे जेको सिंध जे हिननि मालिकी ऐं वसीलनि जे अख़्तियारनि जे हासिलात लाइ नज़र ईंदो हुजे त को संजीदा आहिनि। मिसाल कासिम पोर्ट अथॉरिटी वारो ई जेको एक्ट आहे उन एक्ट में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उन्हनि खे रिपील करणु खपनि हा। सिंध असेंबली खे 18वीं तरमीम खां पोइ अहिड़ा केतिरा ई ॿिया जेके मामला आहिनि
उन में वञी करे असेंबली जे अंदरि नवां उहे एक्ट जेको आहे उन्हनि खे रीविज़िट करे रिपील करे हिकिड़नि खे चेंज कराइणु खपंदो त जीअं उन्हनि ते मुकमिल तरह ते सिंध जी वारसी ऐं मालिकी जेका आहे उहा साबित थी वञे। छाकाणि त 73 में जेके बि एक्ट ठहिया उहे उन दौर जे आइन जे 18 इन शिक खां 18 तरमीम खां पहिरीं वारा जेके हुया, तंहिंजे करे उन में काफ़ी हंधनि ते उहे शयूं ईअं ई अञा ताईं लॻियूं पियूं त जहिड़ो वफ़ाक़ जो उन्हनि ते अख़्तियार आहे। त मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत खे हींअर बि सुतत जेको आहे असेंबली जे अंदरि वञी करे इन्हनि शयुनि में रीविज़िट करे न रुॻो इहो पर टोटल सिंध जी जेका लैंड आहे उन ते पंहिंजी मालिकी जो अख़्तियार हिकिड़े नए तरीक़े सां कानून वाज़े करे उन में लिखिणो पवंदो त जेकॾहिं कोई बि उनखे पंहिंजे उन पर्पज़ लाइ इस्तेमालु नथो करे त बग़ैर कंहिं देर जे सिंध हुकूमत उहा ज़मीन पंहिंजे कब्ज़े में वठी वठंदी, उनजे लाइ का बि देरि न थियणु खपे। जी ठीकु आहे, हलूं था शबीर साहिब। शबीर साहिबु इन ई हवाले सां ॿुधायो ऑर्डिनेंस जे हवाले सां त जेको ॿियो ख़तु लिखियो आहे सिंध हुकूमत पहिरें ख़त खे रद्द करण लाइ, छा उन ख़त सां पहिरियों ख़तु रद्द थी वियो? ॿियो जेके ऑर्डिनेंस में छिकूं आहिनि जंहिंजे हवाले सां चयो वञे त इहो गैर आइनी आहे, उहे मावराए मतिलबु कानून आहिनि, जीअं उनखे सुप्रीम कोर्ट में या कंहिं बि अदालत में चैलेंज नथो करे सघिजे, त छा इहो ऑर्डिनेंस फील्ड में रही सघे थो? जी जॾहिं असेंबली मौजूदु आहे, असेंबली जे मौजूदगी में ऑर्डिनेंस आणण जे जेका आइन इजाज़त ई कोन थो ॾिए पियो। असेंबली न हुजे, असेंबली सस्पेंड हुजे या इमरजेंसी हुजे, अहिड़ी सूरत हाल में जेका आहे असां को बि ऑर्डिनेंस खे उनजी सख़्त खां अशद ज़रूरत हुजे। जॾहिं त हिन वक़्तु असेंबली मौजूदु आहे, असेंबली जे मौजूदगी में इन ऑर्डिनेंस जी का अशद ज़रूरत बि कान आई त इन ऑर्डिनेंस खां सवाइ मुल्क न पियो हली सघे। मुल्क जो को इदारो जेको आहे सो कंहिं पासे वेहण पियो वञे या मुल्क खे जी सालमियत खे को नुक़सानु पियो पहुचे, अहिड़ी त का बि हुन में ॻाल्हि कान्हे का। अहिड़ो को बि ऑर्डिनेंस त अचणु खपंदो जेॾी महिल हिते जेका आहे सा फ्लड वारी सूरत हाल हुई या जेॾी महिल जेका आहे कोविड-19 जे वायरस वारी जेका सा मोतबार सूरत हाल हुई, उन सूरत हाल में हुकूमत को ऑर्डिनेंस आणे आहे त हाणे बचाव में छा कजे, कहिड़ा उपाउ वठजनि ऐं ॿाहिरि कहिड़ियुनि कुवतुनि खां जेका असांखे मेडिसन मिलण जी उमेद आहे उहे मेडिसन असांखे कोन थियूं मिलनि पियूं। हिन वक़्तु कहिड़ी ज़रूरत हुई हिकिड़े पेट ते कब्ज़ो करण जे लाइ ऑर्डिनेंस आणण जी? आइन में किथे गुंजाइश आहे? कहिड़ी शिकिल मतिलबु हुन में पिटीशन दाख़िल थी वई आहे जेका शहाब होस्टे हाई कोर्ट कराची में दाख़िल कई आहे, ॿुधणीअ लाइ मंज़ूर बि थी वई आहे, कोर्ट हुनखे नोटिस बि कयो आहे, हुन में सभु कुझु थींदो। बाक़ी हाणे रहियो लेटर वापसि वठण जो त वापसि कीअं वठिबो आहे? जी शबीर साहिब मूंखे इहो ॿुधायो, असां जेको लेटर तव्हांखे लिखियो हुयोसीं सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन जो पेश कयो अथनि, असां जेको लेटर तव्हांखे लिखियो हुयोसीं उहो शबीर साहिब हिकिड़ी ॿी ॻाल्हि असांखे कानूनी तौर ते क्लियर कयो त कल्ह अली ज़ैदीअ पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त हीअ पोर्ट कासिम अथॉरिटी जी ज़मीन आहे, हिकु त इहो न क्लेम कयो, 73 जे एक्ट जो हवालो ॾिनो, ॿियो 172 आर्टिकल जो हवालो ॾींदे चयो त इहा ओनरलेस लैंड जो हुन में 172 जे आर्टिकल में ज़िक्र आहे ऐं ओनरलेस लैंड उहा हूंदी आहे जंहिं ते कंहिंजो क्लेम न हुजे, पर हिन लैंड ते पोर्ट कासिम अथॉरिटी जो क्लेम आहे, इन करे इहा ज़मीन जेका आहे पोर्ट कासिम अथॉरिटी जी आहे। कानून जी रोशनी में ॿुधायो त हुनजो ॻाल्हि केतिरी वज़नाइती आहे? अली ज़ैदी वफ़ाक़ी वज़ीर ग़लति थो चवे, उहो ग़लति थो चवे, कानून जी आइन जी का ख़बर ई कान्हे का, वो तो तोतरो आहे मियां मिठू आहे, उन तरह सां बेसिक शइ आहे त जेका ज़मीन खुशकी आहे पासे हुई उहा जेका सिर्फ़ु हिनखे इस्तेमालु यूज़ जे लाइ ॾिनी वई, कोई बि ॿेट जेका आहे सा उहा पोर्ट कासिम खे आहे ई कोन को, कंहिं बि को लेटर शो कयो आहे त को बि ॿेट जेको आहे सो पोर्ट कासिम खे ॾिनो वियो आहे त कहिड़े पर्पज़ जे लाइ ॾिनो वियो आहे, हुन जी जुरिसडिक्शन में ई इहे ॿेट कोन था अचनि पिया, तमामु घणो परे आहिनि। ॿियो इहो त उनजी ज़मीन जी मिल्कियत जेका आहे सा उहा सिंध गवर्नमेंट आहे, जेकॾहिं उहा पंहिंजी पर्पज़ जे लाइ इस्तेमालु थी करे त ॿिए कंहिंखे विकिरो बि नथी करे सघे। ट्रस्ट जी जेका ट्रस्ट आहे न, ट्रस्ट जी जेका ज़मीन आहे जेकॾहिं ट्रस्ट पाण इस्तेमालु नथो करे पियो त उहा ट्रस्ट एक्ट जे मुताबिक़ उनखे वापसि करणी आहे। ठीकु आहे शबीर साहिब, टाइम जी टाइम जी कमी आहे, टाइम जी कमी आहे, वॾी महिरबानी तव्हांजी, बाक़ी महिमाननि जी वॾी महिरबानी। नाज़रीन महिमाननि जा राया तव्हां ॿुधा, प्रोग्राम पुॼाइण खे पहुचे थो, अनिल कुमार खे ॾियो इजाज़त, अल्लाह भाई।